गडाब जे इलाके सरजानी टाउन में बिन दोस्तन इमरान इंद ऐं इम्तियाज अली के गुज़रियल ॾींहुं मोटरसाइकिल ते गडाब जे सरजानी टाउन वारे इलाके रोज़ी कोट खां शहर वञी रहिया हुआ त हिननि खे वकास कोराई, मुफ्ती अब्दुल हमीद, इकबाल पठान, हाजी मोइनुद्दीन कोराई, जावेद अली सोडर ऐं ॿियनि केस रोके सख़्त तशदुद जो निशानो बणायो। ॿिन्ही ॼणनि खे सख़्त ज़ख़्मी करे विधो। हिन मां हिकु इमरान इंद मौके ते ई शहीद थी वियो, जॾहिं त संदसि दोस्त इम्तियाज सख़्त ज़ख़्मी थी पियो ऐं केस इतला ते सरजानी टाउन जी पुलिस पहुची अस्पताल खणाई वई ऐं हिन वाक़े खिलाफ़ नबी बख्श, गुलाम मुस्तफ़ा रिंद, अब्दुल खालिक ऐं ॿियनि गडाब प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं असांखे ख़बर पई ऐं असां हिन वाक़े जी FIR दाख़िल कराइण जे लाइ सरजानी पुलिस स्टेशन ते पहुतासीं त हिते मालूम थियो त FIR बि असांजे ई माण्हुनि खिलाफ़ पहिरियों ई दाख़िल कई वई हुई ऐं असां जॾहिं वाक़े जी केस दाख़िल करणु पहुतासीं त हिननि असांजी FIR दाख़िल करण खां इनकार कयो ऐं चयो त हू फोरू हुआ, हिन करे असां हिननि जे खिलाफ़ केस दाख़िल कयो आहे। असां जॾहिं थाणे आॾो एहतजाज कयोसीं त हू बेगुनाह आहिनि, हिननि खे रस्ते वेंदे रोके तशदुद जो निशानो बणायो वियो आहे। असां पोती इमरान इंद जो लाश रखी रोड ब्लॉक कंदासीं। हिननि खिलाफ़ तव्हां कूड़ी FIR दाख़िल कई आहे ऐं असांजी हिन धमकी बाद हिननि पोइ असांजी FIR दाख़िल कई, जॾहिं त अञा ताईं को बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। हिननि चयो त असां सिंध हुकूमत, वज़ीर आला सिंध, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस, सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, IG सिंध, एडिशनल IG सिंध, SSP वेस्ट ऐं ॿियनि आला इख्तियारनि खां पुरजोर मुतालबो कयूं था त हिन वाक़े जी मुनसिफ़ाना तहक़ीक़ात करे असांखे इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।